वो ये जो महसूस करता है दुनिया में रहना है छाजे का महसूस तो करता है मां जी ते फातो आया मुझे गाल जेके मानू वधिक इल्म हासिल करे वेंदा न उहे अक्सरियत खां थोड़ा मुनफरिद हूंदा ऐं ख़बर थी हुन जी बि ख़्वाहिश हूंदी आहे त अक्सरियत बि उन्हनि जहिड़ी थिए कि जीअं हू हुननि खे सम्झी सघनि ऐं माण्हू कंहिं वॾे नुक़सान खां बची सघे मूंखे इहा त ख़बर न आहे त हुन इल्म केतिरो पर इहा ख़बर ज़रूर आहे त हुनजी सोच असां खां घणी मथां आहे इहा कहिड़ी मथां सोच आहे हिन दुनिया में अगर रहणो आहे त दुनिया खे पाण सां गॾु खणी हलिणो बि त आहे न जेकॾहिं माण्हू हुनखे सम्झ में न पियो अचनि अहिड़ी माण्हुनि खे सम्झ में न पियो अचे त उन में हुनखे तकलीफ़ पहुचे पई ख़ामोश रहिया चुप करे विया मुंहिंजे अचण जो मक़सदु हू हुन में सब्र न ईअं न केरु थो चवे तूं साबरी वजह न आहे इहा हिकु ॻाल्हि ॿुधायो मूंखे हुन कॾहिं बि पंहिंजे तकलीफ़ जे दां कंहिंसां कई आहे ॿुधाए कॾहिं बि न हा बाक़ी बंदि कमरे में पंहिंजो पाण सां विढ़ण पंहिंजो पाण सां जहिड़ो करणु सब्र जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको काफ़ी सालनि खां हुन सां मिले थो शायदि तो भैया ख़बर न हुनजी ज़िंदगी बि बदिलजी वई जेकॾहिं तव्हांखे जूता ॻंढाइणा हूंदा त छा तव्हां दर्जी वटि खणी वेंदो या जेकॾहिं तव्हांखे कपिड़ा सिबाइणा हूंदा त तव्हां मोची वटि खणी वेंदो न जेकॾहिं जूता दर्जी ऐं कपिड़ा मोची सिबंदो त उहे उन्हनि जो हशर नशर करे छॾींदा ईअं ई हिन समाज में जेकॾहिं असां आला औहदत उहे माण्हू विहारींदासीं जेके ग़लति हुजनि त पोइ हिन समाज हिन शहर हिन सूबे हिन मुल्क जो उहो हशर थींदो जेको मोची कपिड़े जो कंदो ऐं दर्जी जूते जो कंदो इनजे करे जेकॾहिं तव्हां हिन समाज में बदिलाव आणणु चाहियो था त तव्हां सभ खां पहिरियां तालीम जे निज़ाम खे मटायो छो त जेकॾहिं असां ग़लति माण्हू विहारींदा रहंदासीं जेकॾहिं मिसाल आहे मां चवां हिकु सिपाही उन सिपाहीअ खां कमु कराइजे सफ़ाई वारे जो ऐं सफ़ाई वारे खे सिपाही जी नौकरी ॾिजे त सिपाहीअ खे चोर साफ़ करे ॾींदा ऐं हिन पुलिस वारे खे सफ़ाई करण त न ईंदी रहंदो हिनखे मिटी दूर करे छॾींदी ईअं ई जेकॾहिं असां हिकु पेंटर आहे पेंटिंग करे थो ख़ूबसूरत पेंटिंग ज़बरदस्त दुनिया जी हर शइ ठाहे वञे थो पर उन पेंटर खे चइजे तो हीअ दीवार त ॾाढी ख़ूबसूरत पेंट कई आहे पर हीअ दीवार असांखे सच में बि ठाहे ॾे त छा उहो ठाहींदो पर जे असां ज़बरदस्ती हुनखां ठाराईंदासीं त दीवार जी कोशिशि त कंदो रियल ठाहिण जी पर जे रियल ठाहे बि ॾियो त उहा दीवार हीअं बीठी हूंदी मतिलबु जान न हूंदी हुन दीवार में ईअं ई जेकॾहिं असां उन राज़े खे चऊं त तूं असांखे हीअ माशाअल्लाह भित त ठाहे वियो आहे पर इहा भित पेंटिंग करे ॾे पेंट करे ॾे ऐं हुते मूंखे नथी अचे न तूं कॾहिं तूं जॾहिं हीअ ठाहे सघींदो त हीअ बि ठाहींदे ऐं जेकॾहिं हू चवे ठाहे जॾहिं कोशिशि कंदो हू पेंटिंग ठाहे त ॾींदो पर हुन भित जो शेप ईअं हूंदो जीअं मोचड़ो आहे मुख़्तलिफ़ शइ ठाहे छॾींदो ईअं ई जेकॾहिं असां हिन समाज में बदिलाव लाइणु चाहियूं त असल माण्हू जेके जिते फिट हुजनि उन्हनि खे उन्हनि जाइनि ते रखूं पोइ ॾिसो त असां कहिड़ी दुनिया में तरक़ी थी कयूं पर सभ खां पहिरियों मां चाहियां थो त असां तालीम खां स्टार्ट थियूं 15 सालनि जे अंदरि हिन समाज में बदिलाव अची सघे थो टोटल 15 साल
जब अजमेर ताईं कुछ भी न थी सघियो सिर्फ़ 15 सालनि जे अंदरि सभु जे करे मुतफ़िक़ थी हुकूमत सां मुतफ़िक़ थी चाहियूं त 15 सालनि जे अंदरि असां तालीम जो निज़ाम बहितर करे सघूं था छो त हिकिड़े ई वक़्त में जेकॾहिं इहो ऑर्डिनेंस पास थिए हिकिड़े ई वक़्त में जेको ॿार जिथे आहे हुनखे सिक्योर कयो वञे हुनखे पकड़ियो वञे हुनजे पीउ खे अरेस्ट कयो वञे जेकॾहिं हुनखे स्कूल में दाख़िल नथो करे ऐं हिक तबिके जी तालीम ॾिनी वञे हुनखे हिक तबिके जी मोदी जो पुटु जंहिं क्लास में पढ़े उनमें एमपीए जो पुटु बि पढ़े समाज में केतिरो बदलाव अची सघे थो पर इहो केरु कंदो समाज जो केरु कंदो तूं ॿुधाए केरु कंदो तूं ॿुधाए केरु कंदो मूंखे कहिड़ी ख़बर केरु इहो असां सभु गॾु करे सघूं था जेकॾहिं असां चाहियूं त असां सभु कुझु करे सघूं था मां अॼु खां ई कोशिशि कयां थो पंहिंजे हिसे जो कमु कयां अॼु खां ई मां उहे ॿार जेके मुंहिंजे मथां में आहिनि मां पढ़ाए सघां थो वेहो प्यारा ॿारो वेहो प्यारा ॿारो वेहो प्यारा ॿारो छॾियो हाणे रांदि जो वारो साबू जा सूफ़ बि खाई वियासीं ॿिन्ही हार बि पाए पुराणा करे छॾियासीं ऐं वारे तारा गोल तारा बि ॾिसी छॾियासीं असांखे वारे तारा गोल तारा ॾेखारे हेॾा कम ई किरां करे आहे इन जे करे सभु कुझु विसारे छॾिजो सवाइ आउं न कॾहिं कूड़ो थींदुसि हा सदाई सच ते ॾींदुसि कूड़ चवां सच ॾींदुसि कूड़ मां असांखे जान छॾाइणी आहे कूड़ जेको ॾाढो ख़तरनाक आहे कूड़ तव्हांखे ख़बर आहे प्यारा ॿारो कूड़ केॾो ख़तरनाक आहे पुछो केॾो ख़तरनाक आहे पुछो हेॾे सूबेदार आहे पुट तूं पुछ केॾो ख़तरनाक आहे पुछ साईं केॾो ख़तरनाक आहे पहिरियों दफ़ो सूबेदार पुछ पुटे थो कूड़ केॾो ख़तरनाक आहे पहिरियों दफ़ो कूड़ एॾो ख़तरनाक आहे जो हेॾा मुर्दो सुतो पियो हुजे ऐं हेॾा कूड़ो शख़्स बीठो हुजे ये ॿई बराबरि आहे छो त हे जेको मुर्दो शख़्स आहे हिन ते को बि एतबार कोन्हे हाणे न उथंदो न तव्हां सां ॻाल्हाईंदो न ॿोलाईंदो न तव्हांजो कमु कंदो कुझु बि न कंदो ईअं ई कूड़ो शख़्स बि तव्हांजो को कमु न कंदो तव्हांखे वेझे वारी शयूं परे करे ॾेखारींदो परे वारी शयूं वेझो करे ॾेखारींदो इन जे करे ज़िंदगी में सभु कुझु करिणो आहे कूड़ नाहे ॻाल्हाइणो पक ज़िंदगी में हाणे कॾहिं बि कूड़ नाहे ॻाल्हाइणो टीवी में चालू पड़िजे दुनिया छा थी हर शइ में मिलावट आहे हर दौर में मुंहिंजा कन लहंदा आहिनि हर दौर अचो प्यारा ॿार अॼु मां तव्हांखे पंहिंजे सकाफ़त जे बारे में कुझु ॿुधायां असांजी ॿोली असांजो कल्चर सभ खां ज़रूरी आहे जेकॾहिं असां पंहिंजे ॿोली खे ऐं पंहिंजे कल्चर खे ज़िंदा नथा रखी सघूं पोइ असांखे बि ज़िंदगी जीअण जो को हक़ कोन्हे सभ खां पहिरियों मां तव्हांखे टोपियूं पारायां थी
हे टोपी, हे अजरक, हे टोपी, हे अजरक। हर क़ौम पंहिंजे कल्चर सां सुञाती वेंदी आहे। जेकॾहिं असां पंहिंजे कल्चर खे पाण उजागर नथा करे सघूं त सम्झो कुझु बि नथा करे सघूं। अचो सभ खां पहिरियां पंहिंजे कल्चर खे थोरो सवारियूं। मथे ते टोपी, मथे ते टोपी, कुल्हे ते अजरक, जेकी पाए घुमनि था। ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू। मथे ते टोपी, कुल्हे ते अजरक, जेकी पाए घुमनि था। ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू, ते थई सिंधी माण्हू। अमन लसी थी विलोरे ऐं बाबो गाह थो गाहे, अधी भरे थी पाणी ऐं अधो संभाल कराए। सर्द रात में वेठो ॾाढो सबके किसा ॿुधाए, सबके किसा ॿुधाए। शेरनि जी बाहि ते छो चाचो चाह पचाए, चाचो चाह पचाए। वकर ॾेई पर खे जेकी लोगे माण्हू घुमनि था। हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू। महिमान नवाज़ीअ में ई माण्हू जा गोर, कचहरी जा कोठा ऐं महफ़िल जा बि मोर आहिनि। लोक संगत ऐं सिकते पंहिंजो सदा कंदासीं गोर आहिनि। इश्क मोहबत जे अॻियां अर्धा माण्हू ज़ोर आहिनि, अर्धा माण्हू ज़ोर आहिनि। खाल फ़क़ीरी हूंदे पोइ बि जेकी कार लहनि था। हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू, हे थई सिंधी माण्हू। मथे ते टोपी, कुल्हे ते अजरक। काफी साल का यार मुझे कन में था मुझे समझ में जाने चाहिए ये के मुद्दे में था तो मुख्य मुद्दे में छोईंदा शाम तो केरन जी वार कंदो यार इन रुए जमीन में शाम में मायर लड़ाई वाई तक के मर्द पैदा करियो जेके आवाज जी वार कंदा केर कंदो जी वार सभिनि करण आवाज जी आवाज तक तंग करे चलियो हाणे तक आवाज जी वार कोई करे यार केर कंदो लॻियो केर वार कंदो खुदा या अल्लाह मेरी बात से कोई ना ओ माय गॉड أشهد أن لا إله إلا أشهد أن محمدا رسول الله
أشهد أن محمدا رسول الله. حي على الصلاة. حي على الصلاة. حي على الفلاح. حي على الفلاح. الله أكبر الله أكبر. لا إله إلا الله.